कबर जी फिक्र पाण में मौत जो फिक्र पैदा को ऑटोमेटिक तां नेकत जने तां जे सोच में या शे अची त तां खे मरणो आ कबर में वञणो आ त ऑटोमेटिक तां अमल सालिह पाण में पैदा करो बचन बारन के नेक ये सान लापरवाही जे का घर करे या यो मौत जे विसारण जे करे कबर के विसारण जे करे और फरमाया कुन का सुर हदा कल्ला सौवदाल सुम्मा कल्ला सौवदाल कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। कुरान जाज का तो मत गण जो सुभान अल्लाह और फरमाया सुस्सबील यस्सरा सुम्मा मातू फअकबर अल्लाह मानव मेहरबानी करे ताकि अपने पेट मुबारक दुनिया जो जहान दिखायो अन करीब ताके कब्र जी पेट जी अमानत बनाए तैयारी करो कब्र जी ओ मजा अजीजो मजा दोस्तो मजा भाईरो अल्लाह सही कुरान मजीद में असांखे होशियार कयो हेड़ो प्यारे नबी मोहम्मद करीम असांखे होशियार कयो साईं फरमायो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम फरमायो होशियार थियो मौत ताने मथो साईं फरमायो नी रात मौत जी तैयारी में रहो नी रात कब्र जी तैयारी में रहो ओ मजा अजीजो मजा दोस्तो हजरत अली फरमाए तो हर रात की आखिरी रात समझो हर दिन की आखिरी दिन समझो मजा भाईरो मजा दोस्तो सुबह जो बारा सियाना थियो खबर ही न पवंदो मौत जी नो कोई कब्र क़यामत में अफसोस कंदो वला अखरतनी इला अजल करीब रयो करे अल्लाह बट्टे से गड मौलत दो तने भी मौलत खान में दो वरी बेर दुनिया जी जिंदगी न में दो वरी बेर दुनिया जी हयाती न में दो एक वो चांस मिलो तो न आयो अफासिब तुमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फता ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम व मन यद'u मअल्लाह इलाहा आखर ला बुरहान लहु फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून व कुल रब्बि इग़फिर वरहम 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 व अंत खैरुर राहिमीन। अन्या वाली आवाज वक्त तो यार मोटिए जो अल्लाह के दरवाजे ते और दाड़े ओ दाड़ी ओ बेनमाजी ओ नमाज अल्लाह जी ना फरमान करने वालो तो बाब जो अल्लाह जा नेकोकार बना बनियो और रब के नाराज करने वालो रब के जी परचायो हयात दे कोई एतबार एक दफो चांस मिले तो दुनिया जो वरी मिलंदो वरी वापस कब्र मोरती वरी हिन लफ्ज़ के भी दिमाग में विहारियो तो वरी आगे कब्र में माफी न मिल ओ मजा अजीजो कब्र में रब
बालो हिकिड़ो वीचारो बुज़ुर्ग आहे मस्तानो शोथा वीचारो मुझे नाराज़ हो शोथा खवड़ा न मींहं दा असांखे छॾनि न तूफ़ान दा असांखे छॾनि न बरसातियूं जो असांखे छॾनि न बीमारियूं जो असांखे छॾनि न मसइला मसाइल दा असांखे छॾनि न झेड़ा झगड़ा दा असांखे छॾनि अगला माण्हू आराम वारी ज़िंदगी गुज़ारिया नेकुकार हुजण जे करे अगला माण्हू फ़र्ज़ वारी ज़िंदगी गुज़ारिया अमलन सालिहन जे करे ऐसा ॾींहं राति ज़िंदगी में बेज़ार ॾींहं राति ज़िंदगी में मायूस ओ मुंहिंजा अज़ीज़ो ये सब बाके असांखे इन लाइ चिबड़ियूं जो अल्लाह खे पिया नाराज़ कयो वेठा अल्लाह खे कावड़ायूं था पोइ अल्लाह थोरियूं थोरियूं तकलीफ़ां ॾेई इज़ाव ॾेई तव्हां असांखे पंहिंजे तरफ़ रुजू करण थो चाहे पर अलाए छा थियो आहे मुस्लमान को भी पाण खे संभालण लाइ तयार न आहिनि हे बीमार डॉक्टर ॾे त भॼे थो पर मस्जिद में अचण लाइ तयार न आहिनि हे परेशान हाल भोतार ने सरदार ने पुलिस वारे ने त भॼे थो पर अल्लाह जे घर में अचण लाइ तयार न आहिनि हे मुंहिंजूं अमड़ियूं हे मुंहिंजूं भेनरियूं घरनि में रोई रहियूं आहिनि पर रवा रखी वुज़ू करे मुसले ते अचण लाइ तयार न आहिनि हे असांजा दोस्त हे नौजवान हे वीचारा ज़हनी मरीज़ थी परेशानी जी ज़िंदगी गुज़ारींदा था पर अल्लाह जे घर मस्जिद शरीफ में अचण लाइ तयार न आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मोतीअ जो अल्लाह जे दरवाज़े ते हे थोरियूं थोरियूं अल्लाह तव्हांखे इन लाइ तकलीफ़ां थो ॾे त मुंहिंजा ॿारड़ा मुंहिंजे तरफ़ मुंहिंजूं ॿारड़ियूं मुंहिंजे तरफ़ मूंखे रिझाइनि मूंखे परचाइनि मरण खां पहिरीं मां अल्लाह साईं सां ठाप मां अल्लाह साईं खे राज़ी करे या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून जो अल्लाह जे दरजे मस्जिद में चारियों रोवन अल्लाह तां गोला मस्जिद दे अंदर असां कुरान मजीद विचारो होए तो घरन में मस्जिद में को कुरान मजीद के खान लाए तैयार नहीं घरन में मुसला रोवता को नमाज पढ़ने लाए तैयार नहीं परे थियो अल्लाह को अल्लाह जो फरमानियो को मुझे अजीजो भई जान तबाह बर्बाद थी भई जान रुसवाए ख्वार थी तेजे के सवारे बाण मोटी जो अल्लाह जे तरफ ला तकनतु मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर अन्या वडे आवाज अन्या ईमानी दरवेश ओ यार नबी सही फरमायो जे ब्या वाय समझ में न था वो भला मौत दे किए दो मौत मानन के मार मन मौत जो वाय समझ में जे किए दिसो तो कल हमारा जे को गालाए पियो कचहरियों को करे वाद खाए पियो पिए पियो अयो किए विचारे जी खाली बदी भैया
कल वेचारो कियन नक सां साह पियो खणे ना समाज लॻे ना सर में कपा भरी पई कल वेचारो कियन अखियुनि सां निहारे तके पियो जखन के भी पगड़ी बदी पई कल कियन घुमंदो ऐं फिरंदो पियो अॼु जहाज जी सूरत में खटड़े ते पियो आहे लाश जी सूरत में खटड़े ते पियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो कियन जा कपड़ा कतरिया था वञनि कियन खां वाज थी लाथी वञे कियन जूं मुंडूं जो लाथी वञनि कियन खां हार था लाथा वञनि कियन खे विंजारियो थो कल पाण गुस्ल ॾियण वारो पाण तलकण वारो ॿिया था उनजे उघड़ खे अथण ॿिया था उनखे गुस्ल ॾियार ओ मुंहिंजा अज़ीज़ो कल गुस्ल पाइण वारो काटन जा लटा पाइण वारो हा 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 अॼु वेचारे खे कफन वारो अनसिबिल कपिड़ो पारायो थो वञे कल घर में विहारे वेठा अॼु वारो वारो थी पे दरला जी अमानत अल्लाह जे हवाले कयो देर न कयो जनाज़ो खणो मतां जनाज़ो फाटी पवे मतां धप करे मतां ढूंढ करे मतां हा हा किलाटी पवे वारो कयो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो कब्रिस्तान खणी वञो الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون कल किए कचहरियों करन विया फरमाए त जो भूत थे जनाज़े अल्लाह को हथ लाइण लाइ तयार को केरे जनाज़े दा वेहण लाइ तयार ना है हर के टप वठी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो किए माण्हू इनके जनाज़े के खड़ी किए नमाज़ दा अदा किए वेचारे जो मुंह ॾिसी खिलणो पाणी थो हारे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो यो सभिनी ते वक़्तु अचणो आहे या घणी सभिनी ते अचणी आहे या माते भी घड़ी अचणी आहे आज साईं इब्राहिम जे वाइद ॿुधण जे लाइ जमो थिया हो सुभाणे वक़्तु ईंदो जो साईं इब्राहिम जे जनाज़े लाइ जमो थींदो अॼु साईं इब्राहिम सां मिली करे साईं जो मुंहुं ॾिसी साईं खिलो ऐं मुस्कुरायो था सुभाणे साईं इब्राहिम जो जनाज़े में कफन जी सूरत में लाश जी सूरत में मुंहुं ॾिसी करे खिलणो पाणी हारींदो यो शरी साईं इब्राहिम ते वक्त आए जनो यो सभिनी ते वक्त जनो अल्लाह ताला सभिनी के वडी आती दे सभिनी जी उम्र में सेहत में अल्लाह बरकत नसीब फरमाए पर मुंहिंजा अज़ीज़ो आखिर मौत तेजे करे सुभारे पाण कीअं वरी जनाज़न खे खणी कुले खानी थी कब्रिस्तान जे तरफ नियो तो वनी कब्रिस्तान जो चक्कर लगायो वनी जंगल के ॾिसो त वनी वेरान जाए के ॾिसो त रात जे पैर में को कब्रिस्तान वनी दाम फाटी पवे इन विठवारी जाए ते कब्र में लाथो तो वनी कब्र भी वनी ॾिसो कब्र जी वेखार भी ॾिसो कब्र जी ड्रेग भी ॾिसो ओ मुंहिंजा अज़ीज़ो पासे हटाण जी जाइ आहे तख्ता चाड़े मन मिटन जा विझी हर कोल वेंदो कोई मिट कोई माइट कोई अज़ीज़ कोई दोस्त ख़बर में असां सुमण लाइ मरण खां बाद में तयार न थींदो हर कंहिंखे अकेले सिर क़ब्र में वञो आहे तंहिंजे करे संभालियो पाण सियाणा थियो रणियूं थी करे ख़बर दाऊं थी करे चवे थी त मां हिक लाइ पंहिंजो घर आया जेकॾहिं मुंहिंजे अंदरि दोस्त आणो थी त क़ुरान मजीद जारी रखी आहे क़ब्र रणियूं दाऊं तीखा करे चवे थी त मां ऊंधाईअ जो घर आया जेकॾहिं मुंहिंजे अंदरि रोशनी आणी थी त नमाज़ जी पाबंदी करे क़ब्र रणियूं दाऊं तीखा करे हर मर्द खे हर माईअ खे होशियार कंदे फरमाए थी